ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया भिट आवासी नौजवान निज़ाम अली भट्टी रतो देरो भरिसां अगवा थियो आहे। 50 लख रुपया भुंग तलब कयो वियो। भुंग न ॾियण जी सूरत में हथियारबंदनि पारां नौजवान खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी वई आहे। मुग़वी नौजवान जे वारसनि पारां एहतजाज कयो वियो आहे। IG सिंध खां फौरी नोटिस वठी नौजवान खे बाज़ियाब करण जो मुतालबो कयो वियो आहे। अगवा थियल नौजवान जे भाइरनि जो चवणु आहे त संदसि भाउ निज़ाम अली भट्टी खे औरताणी आवाज़ ते रतो देरो भरिसां घुराए खेसि अगवा कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर रवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। विटिशा वासी नौजवान निज़ाम अली भट्टी रतो देरो भरिसां अगवा थी वियो आहे। 50 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। भुंग न ॾियण जी सूरत में हथियारबंदनि पारां नौजवान खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी वई आहे। मुग़वी नौजवान जे वारसनि पारां एहतजाज कयो वियो आहे। IG सिंध खां फौरी नोटिस वठी नौजवान खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। भिट आवासी नौजवान निज़ाम अली भट्टी रतो देरो भरिसां अगवा थी वियो। 50 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर मुस्तकीम समूह खां। जी मुस्तकीम, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी भिट आवासी नौजवान निज़ाम अली भट्टी रतो देरो भरिसां अगवा थी विया। हथियारबंदनि वारसनि सां राब्तो करे 50 लख रुपया भुंग तलब कया। ॿी सूरत में हथियारबंदनि पारां नौजवान खे क़त्ल करण जी पिण धमकी ॾिनी वई आहे। वारसनि पारां एहतजाज मुज़ाहिरो करे IG सिंध खां फौरी नोटिस वठण जो पिण मुतालबो कयो आहे। अगवा थियल नौजवान जे भाउरनि सिकंदर भट्टी ऐं सफ़र भट्टी सदा भट्टी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो कराची मज़दूरी लाइ वियल 18 सालनि जो असांजो भाउ निज़ाम अली भट्टी वलद गुलाम कादिर भट्टी खे औरताणे आवाज़ में रस्तो देरो भरिसां घुरायो वियो। जितां हथियारबंद नौजवान निज़ाम भट्टी खे वर्ग लाइ रक्शे में खणी विया। हथियारबंद WhatsApp ते वीडियो कॉल करे ज़ंजीरनि सां ॿधल नौजवान जी ॻाल्हि ॿोल कराए 50 लख रुपया हिन भुंग घुरियो आहे। दारे धमकी ॾिनी आहे। 50 लख रुपया फौरी तौर अदा न कया विया त असां नौजवान खे मारे क़त्ल करे हुनजो लाश दरिया में उछलाईंदासीं। नौजवान खे मुतासिर वारसनि इहो मुतालबो कयो। IG सिंध ऐं DIG सिंध फौरी तौर नोटिस वठी असांजे अगवा थियल भाउ खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। जी ठीकु आहे मुस्तकीम, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।